नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। दिल्लीअ में मेजर जे औरत जी हत्या कंदड़ दोस्त थियो गिरफ़्तार। दिल्लीअ में आर्मी मेजर जी औरत शैलजा जी थियल हत्या जे भेद जो पर्दाफ़ाश करे शैलजा जे प्रेम में पागल मेजर जे दोस्त निखिल हांडा खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। सिरेमिक जे नाले लाल चंदन एक्सपोर्ट करण जो थियो पर्दाफ़ाश। मुंद्रा पोर्ट ते आयल गुदाम में रहियल मोरबीअ जे सानियो सिरेमिक पेडीअ जे कंटेनर मां DRI पारां छापेमारी करे 10 करोड़नि जो लाल चंदन कब्ज़े करे जांच शुरू कई आहे। कच्छ में पाकिस्तानी बोट समेत एक घुसणखोर थियो गिरफ़्तार। भारत पाकिस्तान जी कच्छ बॉर्डर ता हरामी नाणा वटा बॉर्डर सिक्योरिटी फोर्स जे जवानन पाकिस्तानी बोट समेत एक घुसणखोर के गिरफ़्तार कयो आहे। गुजरात में डोमिसाइल हटाइण जो हाईकोर्ट कयो इनकार। गुजरात में डोमिसाइल ऐं नीट जी एग्ज़ाम ज़रूरी हुअण जे साम्हूं हाईकोर्ट में थियल रीट ते कोर्ट पारां राज्य सरकार जे निर्णय खे सही करार ॾियण ते नायब मुख्यमंत्री नितिन पटेल पंहिंजा वीचार पेश कया हुआ। અત્યારે MBBS ની લગભગ 4400 જેટલી બેઠક છે। આ બેઠકોમાં અત્યાર સુધી બીજા રાજ્યના વિદ્યાર્થીઓ અહીંયા આવી અને જુદી જુદી રીતે પ્રવેશ મેળવતા હતા। ગુજરાતના બજેટમાંથી વપરાયેલી રકમનો લાભ ગુજરાતના વિદ્યાર્થીઓને મેડિકલના અભ્યાસ માટે સીટ નહીં મળવાના કારણે થઈ શકતો નહોતો। ત્યારે સ્વાભાવિક છે કે દેશના અન્ય વિદ્યાર્થીઓ જે ગુજરાતમાં પ્રવેશ મેળવવા માંગતા હોય એમના માટે તો અલગથી 15% નેશનલ કોટા છે જ, પણ આ 15% નેશનલ કોટા પછી પણ અનેક વિદ્યાર્થીઓ ગુજરાતમાં એડમિશન મેળવી લેતા હતા। भाजपा जी चिंतन शिविर में अमित शाह ॾिनी हाज़िरी। 2019 में थींदड़ लोकसभा चूंडुनि जी तैयारियुनि लाइ अहमदाबाद में हली रहियल भाजपा जी चिंतन शिविर जे ॿिए ॾींहुं राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हाज़िरी ॾिनी हुई। थैलेसीमिया जे मरीज़नि लाइ केतिरियूं संस्थाऊं आयूं मदद में। थैलेसीमिया जे मरीज़नि लाइ इलाज शक्य न हूंदे हुननि खे हर महीने ब्लड बदिलाइणो पवे हियम हुअण ते अहमदाबाद जे थैलेसीमिया ग्रस्त ॿारनि जी मदद लाइ केतिरियूं संस्थाऊं मदद में आयूं आहिनि।
परशुराम ते अभद्र टिप्पणी करण ते ब्रह्म समाज में गुस्सो। सोशल मीडिया जे फेसबुक ते महाराजा परशुराम ते टिप्पणी कंदड़ ते सख्त कदम खणण जी घुर करे राज्य जे ब्रह्म समाज पारां गुस्सो जतायो वियो आहे। वलसाड़ में भारी बरसात पवण ते प्रजा थी परेशान। गुजरात जे भरूच, सूरत ऐं वलसाड़ में मेघराज जी महर थी आहे। तॾहिं वलसाड़ में भारी बरसात पवण जे करे शहर जी प्रजा ॾाढी परेशान थी रही आहे। उमरगाम में भारी बरसात जे करे स्कूलनि में ॾिनी वई छुट्टी। दक्षिण गुजरात में पई रहियल भारी बरसात जे करे उमरगाम में सभ खां वधीक बरसात पवण ते शहर जी स्कूलनि में छुट्टी ज़ाहिर कई वई आहे। गुजरात में 2 ॾींहनि में भारी बरसात पवण जी चेतावनी। दक्षिण गुजरात खां शुरू थियल चौमासो गुजरात में अॻियां वधी रहियो आहे। तॾहिं गुजरात में 2 ॾींहनि में भारी बरसात थियण जी चेतावनी ॾिनी वई आहे। गुजरात में सिंह के परेशान करण जो वधीक हिकु वीडियो थियो वायरल। गुजरात जे गिर जंगल में गैरकायदेसर लायन शो ॾेखारण जो ॿाहिरि अचण खां पोइ मुर्गी ॿधी करे सिंह के परेशान करण में अची रहण जो वधीक हिकु वीडियो सोशल मीडिया में वायरल थियो आहे। महसाणा में दलित परिवार ते थियो हुमलो। महसाणा जे बहुचराजी में बाइक ते मुछिन वारो पोस्टर लगाईंदड़ दलित जुवान ऐं हुन जे परिवार ते हुमलो थियण ते पुलिस पारां कानूनी कार्यवाही कई वई आहे। मोरबी पासे कार जी टक्कर में 3 जी थी मौत। मोरबी जे हड़वद पासे हाईवे ते कार खे ट्रक जी टक्कर लॻण सां कार में वेठल 3 जुवाननि जी मौत थियण ते परिवार में गमगीनी छाइजी आहे।
माइकल जैक्सन जी तिथीअ खे मल्हायो वञे थो विटिलिगो डे। दुनिया जे मशहूर पॉप सिंगर माइकल जैक्सन पुण्यतिथि 25 जून खे वर्ल्ड विटिलिगो डे तरीक़े मल्हायो वेंदो आहे। हिन ज़माने में विटिलिगो यानी शरीर ते कोड़ जो इलाज शक्य हुअण जो चयो वियो आहे। घारियाधार में प्रेम लगन जे करे पिता ऐं पुट जी थी हत्या। भावनगर ज़िले जे घारियाधार में पंहिंजी औरत खे भॼाए वञी हुननि सां शादी कंदड़ खे ऐं हुन जे पिता जी हत्या करे छॾण में ईंदे ज़िले में हड़कंप मची वियो आहे। चौथी धीअ ॼमंदे मासूम बालकीअ जी पिता ही कई हत्या। गांधीनगर जे हिकु ॻोठ में औरत खे चौथी धीअ ॼमण ते नाख़ुश पिता चइनि ॾींहंनि जी मासूम धीअ खे चाकूअ जा वार करे हत्या कंदे पुलिस जांच में जुटी आहे। दरगाह जे चमत्कार जो वीडियो वायरल थींदे लगी भीड़। सूरत में आयल हिकु दरगाह साह खणी रही हुअण जो वीडियो सोशल मीडिया में वायरल थींदे दरगाह जे दर्शन लाइ माण्हुनि जी भीड़ गॾु थी हुई। अहमदाबाद में क्राइम ब्रांच ते फायरिंग कंदड़ वधीक 2 माण्हू थिया गिरफ़्तार। अहमदाबाद जे कठवाड़ा में पुलिस जी क्राइम ब्रांच ते फायरिंग कंदड़ चोर गैंग जे वधीक 2 आरोपियुनि खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। नरोड़ा कांड जे 3 निर्दोष आरोपियुनि खे मिली वधीक 10 सालनि जी सज़ा। अहमदाबाद जे नरोड़ा हत्याकांड में ट्रायल कोर्ट पारां निर्दोष ज़ाहिर कयल 3 आरोपियुनि खे हाई कोर्ट पारां 10 सालनि जी सज़ा करण में आई आहे। अहमदाबाद में साईं टेऊराम जे चालीहे जी मची धूम। अहमदाबाद जे कोतरपुर में आयल प्रेम प्रकाश मंदिर में साईं मोनूराम जी उपस्थितिअ में साईं टेऊराम जे चालीहे जी
लगल मौज में हजारे भक्त गज थिया हुआ। कच्छ जे रापर में न्याणे सौरे जी ही कई हत्या। कच्छ जे रापर में पंहिंजी धीअ खे साउरनि में वञण जी न कंदड़ बुज़ुर्ग सौरे खे संदसि न्याणे ही लकड़ियुनि जा वार करे हत्या कंदे पुलिस जांच में जुटी आहे। भुज में 6 किलो गांजे सां जुवान थियो गिरफ्तार। भुज जे सुरल बीट विस्तार में आयल हिक घर में पुलिस छापेमारी करे 6 किलो गांजे सां गॾु जुवान खे गिरफ्तार कंदे गांजो सूरत खां आयो हुअण जो खुलंदे पुलिस जांच में जुटी आहे। गांधीधाम में पैसनि जी लेन देन जे करे थियो झगड़ो। गांधीधाम जे स्पेशल इकोनॉमिक ज़ोन में पैसनि जे हिसाब में थियल घोटाले जे करे ॿिनि परिवारनि में झगड़ो थींदे पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। भुज जे स्वामीनारायण मंदिर के बदनाम करण जो कारसो। भुज स्वामीनारायण मंदिर जे केतरनि स्वामियुनि जी वायरल थियल ऑडियो क्लिप मुद्दे मंदिर जे स्वामीअ मंदिर के बदनाम करण जो कारसो हुअण जो चयो आहे।
उदयपुर में सिंधी आइडल जी थी चटाभेटी। राजस्थान जे उदयपुर में राजस्थान सिंधी अकादमी पारां सिंधी सम्मेलन सां गॾु सिंधी आइडल जी चटाभेटी रखण ते ॿारनि खां ॿुधनि बहिरो वरितो हुओ। सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली हो सिंधी अबाणी बोली कहते मखियां में सारिया जिंद जान महकवारिया। इहो हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।